अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरियों हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। ठटे भरिसां झिरक रोड ते तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मुसाफ़िर वैन में टक्कर, 7 ॼणा फोत थी विया, 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि फोत थी वियलनि में 2 औरतूं बि शामिल। दरिया सतलज में ॿोॾि तबाही मचाए छॾी। आरिफ वाला, बहावल नगर ऐं चिश्तियान में आबादी खे ॿोड़ण खां पोइ ॿोॾि जो पाणी लोधान पहुची वियो। मेलसी साइफ़न वटि पाणी जे वहिकरे में तेज़ी सां इज़ाफ़ो, 40 खां वधीक इलाइक़ा पाणी हेठि अची विया। हेठि सलेमानकी वटि वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार। पाकपतन में केतिराई घर ऐं हज़ारे एकड़नि ते पोखियल फसल पाणी हेठि अची विया। मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तान दवाउनि जी क़ीमतुनि में वाध खे रद्द करे छॾियो। ड्रिप पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त दवाउनि जे अघनि में को बि इज़ाफ़ो नाहे कयो वियो। हुकूमत 25 नई रजिस्टर्ड दवाउनि जी क़ीमत मुक़ररु करे छॾी आहे। उहे दवाऊं पहिरियों भेरो मार्केट में विकिरे लाइ पेश कयूं पियूं वञनि। सादा पैरासिटामोल जी क़ीमत में बि को इज़ाफ़ो नाहे कयो वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।